नारे पली जो नारे सिंध हर दौर विड़े जो हर दौर विड़े जो ऐं की न झुके जो अवामी तहरीक ताक़ी केटी बंदर तरफा जेको बगाड़ खां मार्च निकितो उहो तव्हांजे शहर में पहुची चुको आहे। तांड्र बाई गोर थी वञे भाग्यो भाग्यो थी वञे चोर चोर थी वञे सिंध में सिंधी हुजे सिंध में सिंधी हुजे ऐं गैर गुनहगार वा तो पक रत खार वा गदार वा आवामी तहरीक तहलके केटी बंदर पारां ॻाढ़ो खां केटी बंदर रोड न ठाहिण ऐं बुनियादी मसइलनि तालीम सिहत पाणी रोज़गार ऐं ॿियनि अनेक मसइलनि जे हल लाइ पैदल लॉन्ग मार्च आवामी तहरीक ज़िले ठटे जे सदर मिठा खान लाचारी तहलके केटी बंदर जे सदर असलम समूह तहलके घोड़ाबोरी जे सदर रज़ाक चांडियो समाजी अॻवान समन मुरगुर जी अॻवाणी में बगाण खां ॻाढ़ो प्रेस क्लब ताईं कढियो वियो जेको 10 किलोमीटर पंधु करे ॻाढ़ो पेतो त शेरिन तोड़े समाजी सियासी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि संदन शानदार इस्तक़बाल कयो। ॻाढ़ो शहर जे मेन चौक ते धरणो हयो वियो जिते अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त सामूंडी पट्टी केटी बंदर खे सोचियल सम्झियल साज़िश तहत तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। गुज़िरियल 10 सालनि खां ॻाढ़ो केटी बंदर रोड रोलड़े जो शिकार आहे। आवाम सख़्तु अज़ाब हेठि आहे पर हुकुमरान चूंडिजण खां पोइ नज़र नथा अचनि। हिते न तालीम ऐं सिहत जूं बहितर सहूलियतूं आहिनि ऐं न ई ॿियूं के बुनियादी ज़रूरतूं हल कयूं वयूं आहिनि। सिर्फ़ु टेंडर ऐं ठीका थियनि था बाक़ी कम किथे बि नज़र नथा अचनि। हिननि तरक़ियाती कमनि जे नाले में करप्शन जी इंतहा करे छॾी आहे। हिननि वधीक चयो त 400 करोड़ खाया वेठा आहिनि सटे जे रोडनि जे नाले ते 400 करोड़ अंग अखर आहिनि। असीं हाई कोर्ट में केस पिया विढ़ो हे सॼी संगत शायदि आहे अंग अखर आहिनि 400 करोड़ जो ख़राज कयो वेठा आहिनि रुॻो लिंक रोडनि ते नंढड़नि रोडनि ते पंहिंजा बच्चा खाई वेंदा अखियूं खोलियो। साहिली पट्टी वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे हिननि हुकुमराननि जो असीं हीअ आहे त असांजो जेको वॾेरो आहे जेको हिन इलाइक़े जो आहे जेको मुसलसिल हितां इलेक्शनूं लड़ंदो रहियो उहो बेज़मीर एॾो थी वियो। तरक़ी पसंद पार्टी जे मुठू लाशारी यंग सोशल नेटवर्क साकरो जे अॻवान रज़ाक कलमती रिंद क़ौमी इतिहाद जे अॻवान हक़ नवाज़ रिंद साकरो समाजी फोरम जे अॻवान केबी लाशारी अब्दुल गनी अब्बासी मीरजान पठान मीर अली जत पीर बचल शाह सैयद पप्पा शाह इदरीस गुलड़ी मज़हर लाशारी सलाम समूह समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई।